वेरुन जी वस्ती, वेरुन जी वस्ती। चांडू की पुट मूंखे ख़बर आहे त शेरोज ख़ान जे रिश्ते में तूं ख़ुशि न आहीं। पंहिंजे माउ खे पाण मारण ऐं घरां निकिरी वञण जूं धमकियूं ॾेई रही आहीं। मां सच में पाण खे मारींदसि बाबा। मुंहिंजी हिन ॻाल्हि खे तव्हां हिन वक़्तु धमकी सम्झो था न। मुंहिंजी लाश ॾिसी तव्हांखे पाण ई यकीन अची वेंदो। वरी बि सोचे वठ साले, इहा हिकु अहिड़ी दुनिया आहे जंहिंजो हर रस्तो मौत जी गुफ़ा मां गुज़रे थो। जेकॾहिं न कंहिं हिकु दफ़ो उन जहान में पेर पातो त पोइ सॼी उमिरि उन जहान मां ॿाहिरि न निकिरी सघंदो। जंग जा जानवर इंसान खां घटि ख़तरनाक हूंदा आहिनि, पर इंसान जॾहिं अशरफुल मखलूक़ात जे रुतबे खां हेठि किरंदो आहे न, त उन खां पोइ हू कुझु बि करण लाइ तयारु हूंदो आहे। सरदार बिरजार ख़ान खे इहा ख़बर आहे त तूं ऐं साले उन जे दुश्मन जी औलाद आहे। न चंडुकी, कंहिंखे बि ख़बर न त हू असांखे जीअरो न छॾणो। सोप सीरियल वेरुन जी वस्ती तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटीअ में। विजिट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।